अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेर टगड़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे सिंधी अदब में सिन्फ़ गज़ल। गज़ल अरबी ज़बान जो लफ़्ज़ आहे जिन जी लुग़वी माना आहे औरतुनि जो ज़िक्र करणु या औरतुनि सां प्रेम रिहाणियूं करणु या हुस्न ऐं मुहबत जो अफ़सानो ॿुधाइणु। गज़ल जो हर बंद ॿिनि सिटनि जो थींदो आहे। गज़ल जे ॿिनि इब्तिदाई हम काफ़िया सिटनि खे मुतले चइबो आहे ऐं तख़ल्लुस वारनि आख़िरी ॿिनि सिटनि खे मुक़्ते चइबो आहे। इश्क या रोमानवी शाइरी जी ही सिन्फ़ ईरानी शाइरी में पैदा थी जिनजो ख़ालिक ईरानी शाइर रोदकी हो। उन खां अॻु ईरान में रुगो क़सीदा गोई जो रवाज हो। सिंधी शाइरी जॾहिं खां ईरानी शाइरी जो असर क़बूल करणु शुरू कयो तॾहिं खां न रुगो गज़ल जी हियत उधारी वरिताई पर मज़मून तशवीहूं ऐं इस्तिआरा बि उतां जा सिंधी शाइरी में दाख़िल थी विया। उनजा अवाइली उञाण टिखिट जे शाइरनि मियां छतन, नूर मोहम्मद खस्ता ऐं हाफ़िज़ आली जे कला में अणलखा मिलनि था। अॻिते हली अला बख्श अबोजे ऐं किशन चंद बेवस गज़ल सिन्फ़ जे ईरानी फ़िरसोदा मज़मून मां जान छॾाए निज सिंधी तशबीहनि ऐं वतन जे सादे माहौल खे गज़ल में आंदो। शेख अयाज़ गज़ल जे हवाले सां लिखियो आहे त गज़ल फ़ारसी जी सिन्फ़ आहे, असां उनजो मिज़ाज बदिलाए विधो आहे ऐं उहा हिन वक़्तु निज सिंधी शाइरी आहे। ही सिन्फ़ जिन जा अॻे मौज़ू अक्सर इश्क, हुस्न, विसाल ऐं फ़िराक हूंदा हुआ, हाणोके दौर में प्रेम खां वधी करे मौज़ूअनि जे लिहाज़ खां ज़िंदगी जी कुशादी थी वई आहे ऐं इएं इश्क खां वठी इनकलाब ताईं समूरा मौज़ू मंझि समाया था वञनि। मुकमल अलफ़ बेवार बिल तरतीब रदीफ़नि ते मुश्तमिल गज़लनि जे मजमूए खे दीवान चइबो आहे। सिंधी में पहिरियों दीवान लिखंदड़ शाइर ख़लीफ़ो गुल मोहम्मद हालाई आहे जिन जो दीवान 1954 में पधिरो थियो।